अदा इन्हनि ऑनलाइन क्लासिस मां त जलिजी विया आहियूं। छा कयूं तूं ॿुधाए? अटेंड नथा कयूं त अटेंडेंस जो मसइलो आहे। अटेंड बि कीअं कयूं, नेट ई कोन्हे। दौरान क्लासिस ईअं वेठा हूंदा आहियूं जहिड़ो की मयत ते आया हुजूं। अदा क्लासिस शुरू थियण खां अॻु मूं तफ़सील में सभु कुझु ॿुधायो त हीउ सिस्टम कोन हली सघंदो, पर तॾहिं तव्हां बि ख़ुशी में डांसूं पिया कयूं त घर वेठे पढ़ंदासीं, तरक़ी पिया कयूं। हाणे ॾियो मोह। असां सोचियो त जीअं सॼो ॾींहुं फेसबुक हलाईंदा आहियूं ईअं क्लासिस बि हली वेंदा। असांखे कहिड़ी ख़बर थी एॾो वॾो हज़ार आहे। पर अदा दुनिया में ॿियनि मुल्कनि में बि त ऑनलाइन क्लासिस हलनि पिया, उहे कामयाब कीअं आहिनि? अदा असां हर कम में तकड़ करे कम जो बुनियाद कमज़ोर करे छॾींदा आहियूं। पहिरीं ॻाल्हि त असांखे वायरस मां ख़तरो रुगो मस्जिदनि ऐं तइलीमी इदारनि खे आहे। बाक़ी शॉपिंग मॉल खां वठी बाज़ारनि ताईं हिन वबा जो अचणु त मने आहे। ऑनलाइन क्लास हलाइण को ग़लति अमल कोन्हे, पर इन लाइ हिकु परफेक्ट प्लानिंग जी ज़रूरत आहे। जेकॾहिं कुझु शयुनि खे बाक़ाइदे अमल में आणे ऑनलाइन क्लास शुरू कया वञनि हा त एतिरा मसइला साम्हूं ई न अचनि हा। कहिड़ियूं शयूं? अदा सभ खां पहिरीं कनेक्टिविटी सिस्टम में बहितरी जी ज़रूरत आहे। वाइस चांसलर्स इहो प्रोग्राम तॾहिं शुरू कनि जॾहिं हू इन्हनि नुक़्तनि ते दिलि सां मुतमइन थी वञनि। नंबर 1, यूनिवर्सिटी रेडीनेस। यूनिवर्सिटी वटि LMS यानी लर्निंग मैनेजमेंट सिस्टम दस्तियाब हुजे। नंबर 2, फैक्चुअली रेडीनेस। जेके बि उस्ताद ऑनलाइन क्लास हलाइनि उन्हनि जो तरबियती कोर्स मुकमल हुअणु घुरिजे। नंबर 3, कोर्स रेडीनेस। कोर्स जे मुतालिक़ तमामु मालूमात लर्निंग मैनेजमेंट सिस्टम में दस्तियाब हुजे। नंबर 4, लाइब्रेरी रेडीनेस। कोर्स जो तमामु मवाद यूनिवर्सिटी तरफ़ां ऑनलाइन फराहम कयो वियो हुजे। नंबर 5, टेक्नोलॉजी रेडीनेस। ऑनलाइन क्लासिस जी टेक्नोलॉजी सां रिलेटेड तमामु ज़रूरतूं पूरियूं कयूं वियूं हुजनि। नंबर 6, स्टूडेंट रेडीनेस। तइलीमी मवाद जी रसाई ऐं टेक्नोलॉजी जे हवाले सां शागिर्द खे ज़रूरी सहूलियतूं मुहैया कयूं वियूं हुजनि। इन खां अलावा टेलीकॉम कंपनियुनि खे पाबंद करणु घुरिजे त हू हर हंधि इंटरनेट जी फराहमी खे यकीनी बणाइनि। डिलीवरी मोड, ऑफलाइन मोड, डिजिटल आला, कंप्यूटर, लैपटॉप, टैबलेट, स्मार्टफोन, ही सभु मसइला शागिर्दनि अॻियां गर्दिश करे रहिया आहिनि। हिते इंटरनेट जी बैंडविड्थ खां वीडियो रेज़ोल्यूशन वॾी आहे। पूरे पाकिस्तान में 5 खां 6 शहर अहिड़ा आहिनि जिन में फाइबर केबल आहे। बाक़ी एरियाज़ में नेट जी हालत हीअ आहे त गूगल बि सोचे खोलींदो आहे। का वीडियो प्ले कयूं त नेट कोमा में हलियो वेंदो आहे। फीस वठण जे चकर में क्लासिस त शुरू करे छॾिया, पर जेसीं ताईं ही मसइला हल नथा थियनि सवाल ई पैदा नथो थिए त ही प्रोग्राम कामयाब वञे। बाक़ी इंतज़ामिया वस वारी आहे, भली ज़ोर लॻाए ॾिसे, नतीजे जी तव्हां सभिनि खे ख़बर पइजी वेंदी। पर अदा सेमेस्टर बैक थियण जो बि त ख़तरो आहे। ऑनलाइन क्लास न हलंदा त शागिर्दनि खे वॾो नुक़सानु थींदो। अदा नुक़सानु उन्हनि खे थींदो जेकी सोर्स रखनि था, जिन वटि हर सहूलियत मौजूदु आहे। पर उन्हनि शागिर्दनि जो छा थींदो जेकी थरपारकर जे रेगिस्तान या अहिड़नि ॻोठनि में रहनि था जिते मोबाइल जो हिकु सिग्नल बि क़िस्मत सां ईंदो आहे। जे इंतज़ामिया खे पंहिंजे प्रोग्राम ते एॾो यकीन आहे त सिर्फ़ु हिकु दफ़ो उन्हनि इलाइक़नि में अची हिकु क्लास हलाए ॾेखारियनि त असीं बि मञूं त वाक़ई इन्हनि में अकुल आहे। कनेक्टिविटी जो मयार 0 हुजण बावजूदि अटेंडेंस खे लाज़मी करार ॾियणु हिकु अहिड़ी बेवकूफ़ी आहे जेका केतिरनि ई ग़रीब शागिर्दनि जा मुस्तक़बिल तबाह करे छॾींदी। सिर्फ़ु पंहिंजी ज़िंदगी खे ठाहिण जी कोशिश न कयो, बल्कि पूरी क़ौम खे गॾु खणी हलो। उहे ग़रीब शागिर्द जेकी ज़िंदगी जी तल्ख़ हक़ीक़तनि खे मोह ॾियण बावजूदि तव्हां सां गॾु मुस्कुराईंदा रहनि था, सितमगरी जे माहौल में सहारे जी तलाश में रहनि था, घर जा टपड़ विकिणी कर्ज़ खणी यूनिवर्सिटी जूं फीसूं जमा कनि था, मुस्तक़बिल जी जुस्तजू में तइलीम जो सहारो वठी कुझु करण जी उम्मीद रखनि था। जेकॾहिं अहिड़े निज़ाम में इन्हनि जो मुस्तक़बिल तबाह थिए थो त उन जा ज़िम्मेदार तव्हां पाण हूंदा। यादि रखो त काफ़िलो मंज़िल ते तॾहिं पहुचंदो आहे जॾहिं अॻवानी में को मर्द हूंदो आहे। हीअ ॻाल्हि ज़हन में रखो त धरती ते हर निज़ाम इंसान खां बाग़ी हूंदो आहे। इंसान जो मक़सद, लगन ऐं मेहनत उनखे पंहिंजो हामी बणाईंदी आहे। अहिड़े निज़ाम खां तव्हां बाग़ी थी वञो जेको तव्हांजे मुस्तक़बिल जो सौदो करे। तव्हांजो मसइलो आहे तव्हां खे ई उथणो आहे। नाइंसाफ़ी ते कंप्रोमाइज़ न कयो, न त ज़ुल्म कानून बणिजी वेंदो। यादि रखो त जेकॾहिं हक़ वठणु तव्हांजो हक़ आहे त ज़ुल्म ते बग़ावत तव्हां ते फ़र्ज़ु आहे।